अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। समूरी सिंध सुभाणे एकता ईद सिंध मुंहिंजी जिंद जे सिरे हेठि मल्हाइण लाइ तयारियूं मुकमल करे वरितियूं। एकता ईद जी शुरूआति अॼु राति 12 वॻे कराची प्रेस क्लब आॾोॾी आॿारे कई वेंदी। सुभाणे साॻे हंधि मुख्य तक़रीब रखियल। हैदराबाद, सखर, लाड़काणो, नौशर फिरोज़, शिकारपुर, जकमाबाद, कश्मीर, कंदकोट, नवाबशाह ऐं ठट्टो समेत समूरे सिंध में शानदार तक़रीबूं थींदियूं। सिंध जी कुंड कुड़छ में एकता जूं तक़रीबूं। रतो तेरो मीरमल गुज़ार उमराणीअ जी लांडीअ ते मच कचहरी ऐं मुशाइरो ऐं सुगड़नि गुजारतूं ऐं ॾोर बेत ॿुधाए वाह वाह कराए छॾी, जंहिं दौरान सिंध अमड़ खे भेटा पेश कई वई, जेका मीर इल्ताफ़ उमराणीअ जी सरवाणीअ में मुनक़िद कई वई, जंहिं में आयल महिमाननि खे खुले दिलि सां आजा कई वई ऐं मानी पिणु खाराई वई। ठट्टे में बि मच कचहरीअ दौरान फनकारनि महफ़िल खे चार चंड लॻाए छॾिया। सराड़ी, अकरी, चौदगी, मोरो समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि में क़ौमी ईद जूं ख़ासि तयारियूं। सिंध में हर पासे एकता जा रंग। कराची टिकटाकर अक्सा जमालीअ जी अॻुवाणीअ में सीवियूं खां दोदरिया ताईं एकता रैली। नारियुनि जी वॾे अंग में शिरकत। क़ौमी गीतनि ते झुमरियूं। हैदराबाद में बि टिकटाकरनि ईद खां अॻु सक़ाफ़ती वेस वॻा पाए रस्तनि ते निकिरी आया। वज़ीर आज़म इमरान ख़ान बिलियन ट्री मंसूबे जा मुकमल तफ़सील सुप्रीम कोर्ट में ॾियण जी हिदायत करे छॾी। वज़ीर आज़म जी हिदायत ते मौसमियाती तब्दीलीअ वारे ख़ासि मुआविन मलक अमीन एज़म पारां बिलियन ट्री मंसूबे जूं वीडियोज़ ऐं सैटेलाइट तस्वीरूं हासिल करण लाइ सूबनि ऐं सिपारको सां राब्ते जो फ़ैसिलो। नेब पारां नून लीग अॻुवान राणा सनाउल्ला ख़िलाफ़ आमदनीअ खां वधीक असासनि जा पक्का सबूत हथ करण जी दावा। नेब मूजिबि राणा सनाउल्ला ख़िलाफ़ 14 करोड़ रुपयनि जे असासनि जा सबूत मिलिया आहिनि। उन वज़ीर हुजण जे दौरान 168 प्लाट ऐं 2 ज़रई फार्म ख़रीद कया। 2013 खां 2017 ताईं 26 करोड़ 38 लख 94 हज़ार रुपयनि जी मिल्कियत ठाही वई। नून लीग अॻुवान राणा सनाउल्ला नेब जा इल्ज़ाम रद्द करे छॾिया। लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे राणा सनाउल्ला चयो त बनीगाला में लिकल किरोना खे भॼाए साह पटींदासीं। पहिरियां हुकूमत चवंदी हुई त मुंहिंजी ऑस्ट्रेलिया में 2 अरब डॉलरनि जी मिल्कियत आहे। 3 साल गुज़री विया पर को बि सबूत साम्हूं न आंदो वियो। वज़ीर आज़म जे ख़ासि मुआविन शहबाज़ गिल चयो आहे त मुख़ालिफ़ धुर पारां इस्तीफ़ाऊं ॾियण सां बि एनआरओ न मिलंदो। PTM कुझु नओं सोचे। जारी कयल बयान में शहबाज़ गिल चयो त बहरहाल इस्तीफ़ाऊं ॾियण बि बहादुरीअ जो कमु आहे, जेका हिननि करप्टनि मां उमेद न आहे। नून लीग अॻुवाणनि पारां मदहोशीअ में ॾिनल बयान हाणे PTM जे खाते में विझण जी कोशिशि कई पई वञे। राति जो इस्तीफ़ाऊं ॾियण जी धमकी ॾींदड़ सुबुह जो होश में अची अजीब वज़ाहतूं कनि था। गुज़रियल राति दौड़ शहर जे उतर तरफ़ बंदि पियल फाटक लॻ पुलिस ऐं धाड़ेलनि विच में मुक़ाबिलो। फायरिंग जी ॾेवठ में गोलियूं लॻण सबबि मुख़्तलिफ़ थाणनि ते घुर्बल जवाबदार सिजावल शहर सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे नवाबशाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिथे हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त कुझु ॾींहं अॻु दौड़ शहर जे गरीबाबाद कॉलोनीअ मां हिकु कार चोरी थी हुई, जेका सिजावल शहर ऐं संदसि साथियुनि वटां बरामद कई वई आहे। हालानी लॻ पाणीअ जे वारे तां जवाबदार ज़मीन खे पाणी ॾींदड़ इमरान रिंद खे फायरिंग करे क़त्ल करे छॾियो। इतला मिलण ते हालानी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई ऐं लाश पंहिंजी तहवील में वठी ज़रूरी कार्रवायुनि लाइ लाश हालानी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पतोकीअ में ज़ुल्म जी इंतिहा। पीउ पंहिंजे घरवारीअ सां झेड़ो करे कावड़ में अची पंहिंजे 5 ॿारनि खे जंबरवाह BS लिंक में फिटो करे छॾियो, जंहिं मां हिकु छोकिरो ऐं हिकु छोकिरीअ खे कढियो वियो आहे, जंहिंजी हालत तशवीशनाक ॿुधाई पई वञे। बाक़ी ॿारनि जी तलाश जारी। डिस्ट्रिक्ट नौशर फिरोज़ पुलिस। दरस पुलिस जवाबदार बाबिर अली शेख ऐं शकील अंजुम राठौड़ जे कब्ज़े मां 120 किलोग्राम गुटके में इस्तेमालु थियण वारो पाउडर बरामद करे गिरफ़्तार करे वरितो। शुएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।